वफाकी काबीना जो इजलास बाबत तव्हांखे आगाह कंदासीं। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठ वफाकी काबीना जो इजलास हिन वक्त जारी है। इजलास दौरान सुप्रीम कोर्ट के फैसले ऐं ॿिनि मामलनि ते गौर वीचार कयो पियो वञे। वज़ीर आज़म के सुप्रीम कोर्ट के फैसले बाबत ब्रीफिंग ॾिनी पई वञे। वफाकी काबीना जो इजलास बाबत तव्हांखे आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठ वफाकी काबीना जो इजलास जारी है। इजलास दौरान सुप्रीम कोर्ट के फैसले ऐं ॿिनि मामलनि ते गौर वीचार कयो पियो वञे। वज़ीर आज़म के सुप्रीम कोर्ट के फैसले बाबत ब्रीफिंग ॾिनी पई वञे। इजलास बाबत तव्हांखे आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठ वफाकी काबीना जो इजलास जारी है। इजलास दौरान सुप्रीम कोर्ट के फैसले ऐं ॿिनि मामलनि ते गौर वीचार कयो पियो वञे। वज़ीर आज़म के सुप्रीम कोर्ट के फैसले बाबत ब्रीफिंग ॾिनी पई वञे। वफाकी काबीना जो इजलास बाबत तव्हांखे आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठ वफाकी काबीना जो इजलास जारी है। इजलास दौरान सुप्रीम कोर्ट के फैसले ऐं ॿिनि मामलनि ते गौर वीचार कयो पियो वञे। वज़ीर आज़म के सुप्रीम कोर्ट के फैसले बाबत ब्रीफिंग ॾिनी पई वञे। ब्रेकिंग न्यूज़ हवा से शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठ वफाकी काबीना जो इजलास जारी है। इजलास दौरान सुप्रीम कोर्ट के फैसले ऐं ॿिनि मामलनि ते गौर वीचार कयो पियो वञे। वज़ीर आज़म के सुप्रीम कोर्ट के फैसले बाबत ब्रीफिंग ॾिनी पई वञे। वफाकी काबीना जो इजलास बाबत तव्हांखे आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठ वफाकी काबीना जो इजलास जारी है। इजलास दौरान सुप्रीम कोर्ट के फैसले ऐं ॿिनि मामलनि ते गौर वीचार कयो पियो वञे। वज़ीर आज़म के सुप्रीम कोर्ट के फैसले बाबत ब्रीफिंग ॾिनी वई है।